قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد ولقد يسرنا القرآن للذكر فهل من مدكر صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व तआला कुरान पाक जे इन आयत के ज़रिए इहा तालीम ॾिनी आहे त कुरान पाक असां बिल्कुलु आसान सवलो करे बयान कयो आहे सम्झण वारनि जे लाइ. पोइ आहे को सियाणो समझदार जेको सम्झे. केॾा वॾा लफ़्ज़ आहिनि. क़ुरान सफ़ा सवलो आहे को तव्हां मां सियाणो जेको सम्झे. माना असां इंसाननि जी ग़फ़लत एॾी वॾी आहे, क़ुरान पाक खे सम्झणु चाहियूं ई नथा. अल्लाह से फरमाए थो आहे को तव्हां मां जेको क़ुरान सम्झे. असां त क़ुरान पाक खे सफ़ा सवलो कयो आहे. क़ुरान पाक जे अंदरि अल्लाह तबारक व तआला केतिरा ई मिसाल बयान फरमाया आहिनि सम्झाइण जे लाइ. नाफ़रमान क़ौमुनि जा, आद जे क़ौम खे कीअं ज़लील कयोसीं संदन नाफ़रमानी ग़लतीअ जे करे. लूत अलैहिस्सलाम जे क़ौम खे कीअं तबाह कयो ते संदन हरकतुनि जे करे. शुएब अलैहिस्सलाम जे क़ौम खे कीअं सज़ा ॾिनीसीं संदन हरकत जे करे. बिल्कुलु ईअं हामान कारून खे कीअं सज़ा ॾिनीसीं संदन हरकतुनि जे करे. फ़िरौन खे कीअं ग़रक़ कयोसीं संदसि अक़ीदे ऐं ग़लति ज़हनियत जे करे, मुतकब्बिर हुजण जे करे. अल्लाह से फरमायो वलक़द यस्सरनल क़ुरआन लिज़्ज़िक्रि फ़हल मिन मुद्दकिर. क़ुरान सफ़ा सवलो ऐं आसान आहे पर तव्हां मां को क़ुरान खे सम्झण वारो. माना इहे मिसाल इहे ॻाल्हियूं क़ुरान पाक जूं दलालत थियूं कनि, सबक़ थियूं ॾियनि हिन पासे त इहे करतूत अहिड़ियूं बुरायूं तव्हां में न अचनि जहिड़ियूं अॻियुनि क़ौमुनि में हुयूं. जे तव्हां में अची थियूं वञनि त यादि रखो सज़ा जहिड़ी उन्हनि खे तहिड़ी तव्हांखे. पर तव्हां सोणे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा उम्मती आहियो. अल्लाह से गोया के ॼण त ईअं चवणु फरमाए थो त तव्हांजे अंदरि अहिड़ा ऐब अचनि पोइ तव्हांखे बि अहिड़ी सज़ा ॾियूं जहिड़ी उन्हनि खे ॾिनीसीं. इहा असांखे पसंदि कोन्हे. इन जे करे तव्हांखे अॻुवाट ॿुधायूं था तव्हां अहिड़ा न थियो. सिखण जे लाइ उलमा मुहद्दिसीन मुफ़स्सिरीन खोड़ सारा मिसाल ॾिना आहिनि. इंसान पंहिंजे ज़िंदगीअ जे अंदरि जेके अमल कंदो आहे इंसान खे ख़बर हूंदी आहे त मुंहिंजा अमल कहिड़ा आहिनि, चङा आहिनि या बुरा. हिकु रब जे ज़ात खे मालूम हूंदो आहे, ॿियो उन बंदे खे पाण खे ख़बर हूंदी आहे त मुंहिंजा कम कहिड़ा आहिनि, चङा आहिनि या बुरा. पोइ पंहिंजे अमलनि ते नज़र जॾहिं इंसान विझणु सिखंदो आहे त उनखे परावा ऐब नज़र न ईंदा आहिनि. जंहिंजी नज़र पंहिंजे ऐबनि ते पवंदी आहे उनखे परावा ऐब नज़र न ईंदा आहिनि. पंहिंजनि ऐबनि ते जंहिंजी नज़र हूंदी आहे उन्हनि जी कैफ़ियत कीअं थींदी आहे. हिकिड़ो मिसाल ॾियां. पुराणे ज़माने में अल्लामा इब्न क़ुदामा रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब तौवाबीन में हिकिड़ो मिसाल लिखियो आहे. पर मां हिकिड़ो बाबा जी बुज़ुर्ग माण्हू हो, ग़रीब बि हुयो, पैसा ॾोकड़ पंहिंजा संभाले रखंदो हो त वक़्त ते मूंखे कमु ईंदा. हर हिकु माण्हू संभालींदो आहे पर हू कुझु ज़ईफ़ बि हुयो, ग़रीब बि हुयो, कुझु वधीक संभालींदो. कंहिं कंहिंजी इहा सिफ़त थींदी आहे उहे वधीक संभालींदा आहिनि. उन मां कुझु सिका खणी करे हिकिड़े दुकानदार वटि आयो. उनखे चयईं मूंखे सौदो ॾे. जॾहिं उन खां सौदो घुरियईं त दुकानदार सिका ॾिसी करे चयईं चाचा ही त खोटा आहिनि, इहे त मूंखां बि केरु अॻिते केरु कोन वठंदो, ही त सिका खोटा आहिनि, सौदो हिननि जो कोन मिलंदो. त उहो चाचो सिका हुन खां वापसि वठी उबता सुबता करे ॾिसी करे रोअण लॻो. दुकानदार हैरान थियो त यार मां चयोमांसि खोटा सिका आहिनि त रोए पियो. चाचू परेशान न थी, जहिड़ा बि आहिनि भला तोखे मां सौदो ॾियां थो, रो त न. चईसि न मां हिन करे नथो रोआं. वरी ॿियो हमरा आयो, उनखे बि दुकानदार ॾिसो यार हिन जा खोटा सिका आहिनि, सिका जेके आहिनि इहे खोटा अथसि. पोइ सौदो थो वठे, चयो त मांसि इहे सिका तुंहिंजा खोटा आहिनि, इन जो सौदो कोन मिलंदो, रोए थो. हुन ॿिए हमरा चयोसि चाचू सौदो जेको वणई वठि, मां तो तुंहिंजा पैसा ॾियां.
वट चईंसि न बाबू मां इन जे करे नथो रवां। बाक़ी पोइ छो थो रोई? चई रोवां हिन जे करे थो त हेतिरा साल एतिरा ॾींहं एतिरो वक़्तु ही सिक्का मां संभाले रखिया त हिन जो सौदो मिलंदो, ही खोटा न आहिनि, हे सही आहिनि, हे सही आहिनि, मां संभाले रखिया। अॼु ख़बर पई त इहे सिक्का मुंहिंजा खोटा आहिनि। मां रोवां हिन जे करे थो त हितां मूंखे आख़िरत यादि अची वई त अॼु ताईं जेके कम कंदो आयो आहियां मां सम्झो त इहे कम इहे अमल मुंहिंजा इहे सही आहिनि। क़यामत जे ॾींहुं जेकॾहिं अल्लाह ताला जे ज़ात वटि पेश कया वञनि ऐं अल्लाह ताला चए त तुंहिंजा इहे अमल खोटा आहिनि, उन महिल मुंहिंजी हालत छा थींदी? मूंखे आख़िरत यादि अचे वई आहे, बाबू मां हिन जे करे थो रोवां। ही सिक्का मुंहिंजा अॼु जेकॾहिं खोटा आहिनि त मां कमाए वरी ॿिया बि हासिल करे सघां थो। क़यामत जे ॾींहुं मुंहिंजा अमल जॾहिं अल्लाह ताला जे बारगाह में पेश कया विया, अल्लाह ताला चयो त तुंहिंजा अमल इहे खोटा आहिनि, पोइ चयो त मां ॿिया करे बि अमल कोन सघंदुसि, ॿिया अमल किथां आणींदुसि? हिते त सिक्का आणे सघां थो, इन कैफ़ियत मूंखे रुवारियो आहे। छा सिक्का, छा बंदे जी सोच आख़िरत जे तरफ़। अल्लाह जी फरमायो आहे सिखण जे लाइ हीअ सॼी दुनिया पई आहे, हिकु हिकु माण्हूअ जे अमलनि मां, हिकिड़े हिकिड़े माण्हूअ जे गुफ़्ते मां, हिकिड़े हिकिड़े माण्हूअ जे नसीहत भरे लफ़्ज़ मां सिखो। एतिरे ताईं बुज़ुर्गनि लिखियो आहे त ग़ालिबन हज़रत अली साहिब रज़ी अल्लाह ताला अन्हु जे बारे में इहा ॻाल्हि मशहूरु आहे, अल्लाह ताला कमी पेशी माफ़ फरमाए। त हज़रत अली साईं कंहिं फ़तवा जे मामले ते वेठा बहस मुबाहिसे में, तहक़ीक़ी अंदाज़ में, उनखे इन शइ जी ज़रूरत पइजी वई त कीअं ख़बर पए त इंसान जे बुलूग़त जी त ख़बर पवंदी आहे 10-12 सालनि खां पोइ जेको आहे हुनजे बुलूग़त जा आसार शुरू थी वेंदा आहिनि। जानवर जी बि नंढे वॾे बकरीअ जी रिढ जी मेंह जे बालिग़ थियण जी ख़बर पवंदी आहे 6 महीने 3 सालनि खां पोइ बकरियूं रिढूं लॻंदियूं आहिनि। कुतो कॾहिं बालिग़ थींदो आहे? इहा जेकर कोई मालूमात ॾे, कंहिं हंधि मालूम अथसि त फलाणो जेको भंगी आहे न, भंगी, इहो भंगी वॾो माहिर आहे कुतनि जो, इनखे ख़बर हूंदी। उन खां वञी करे पुछां कयूं त कुतो बालिग़ कॾहिं थींदो आहे? हज़रत अली साईं जे लाइ मशहूरु आहे इहा ॻाल्हि त कुतो कॾहिं बालिग़ थींदो आहे? उन भंगी जवाब ॾिनो साईं जॾहिं ईअं टंग खणी करे मुचंदो आहे न तॾहिं बालिग़ थींदो आहे। इहा निशानी हूंदी आहे हुनजे इहो बालिग़ आहे। जॾहिं ईअं बकरी वांगुरु हेठि थी करे पोयूं टंगूं हेठि करे कुतो मुटे न, सम्झो इहो अञा बालिग़ न आहे। जॾहिं टंग खणी मुटे तॾहिं बालिग़। बुज़ुर्गनि लिखियो आहे त इन हिकिड़ी ॻाल्हि जे ॿुधाइण जे करे हमेशह अली साईं जन वटि उनजो एतिराम हो। हिकिड़ी ॻाल्हि जे ॿुधण जे करे त इन हिकिड़ी शइ जो मुंहिंजो उस्तादु आहे, ॼण त इहा हिकिड़ी शइ मूंखे हिन सेखारी। माना लफ़्ज़ लफ़्ज़ जितां सिखण जो मिले उनजो क़दुरु कजे, बजाए हिन जे जो हिन ते तनक़ीद कजे। सिखण जे बजाए उबतो ज़हन ठाहिजे। अञा ॿियो हिकिड़ो मिसाल ॾियां, पुराणे ज़माने में हिकिड़ो नफ़ीस ज़हन जो सादो बुज़ुर्ग माण्हू हो, हर माण्हू जे लफ़्ज़नि खे तोड़ींदो हो। इन छा चयो, छो चयो, आख़िर इन जे लफ़्ज़नि में छा समायल हो, चवण जो मक़सदु छा हो, लफ़्ज़ लफ़्ज़ ते घणो सोचींदो। इन माण्हू बुज़ुर्ग जे साम्हूं हिकिड़ो घेटीअ मां फ्रूट खपाइण वारो माण्हू वियो, ऐलान कंदो जीअं असां वटि अवा नारंगियूं ताज़ियूं मिठियूं नारंगियूं, खीरा वंगा वठो, चवंदा आहिनि चांदमानी वारो 3 दॿे वारो, हर को जेको ईंदो आहे पंहिंजो ऐलान पढ़ो ॾींदो आहे। हो चवे पियो कुझु सिराइके अंदाज़ में, चंगे संग तरे ले लो, वो चवे पियो चंगे संग तरे ले लो, चंगे संग तरे ले लो। संग तरो चइबो आहे ग़ालिबन माल्टे नमूने हिकिड़ो मिठो को फल आहे, उनखे चइबो आहे। वो चवे पियो त सुठा माल्टा वठो, पर पंहिंजे अंदाज़ में चए पियो चंगे संग तरे ले लो। हुन बुज़ुर्ग जे कन ते जॾहिं इहे लफ़्ज़ पिया त हुन फारसीअ सां हिन लफ़्ज़नि खे मिलायो। चंगे माना सुठा, संग माना गॾु, तरे माना पार। इन लफ़्ज़नि जो मतिलबु न ॿियो कढियो। जॾहिं इहे लफ़्ज़ ॿुधाई इन लफ़्ज़नि जो मतिलबु ॿियो कढियईं। बज़ाहिर त उहो फ्रूट थो खपाए, पर हिन बुज़ुर्ग जे कन ते लफ़्ज़ पिया त हिन माना ॿी कढी। पुछऊंसि त छा? हिन चयो इहो चवे थो चङनि सां गॾु जेको हूंदो उहो पार थी वेंदो। चंगे संग तरे,
चंगन सां गॾु पार, जेको चंगन सां गॾु हूंदो त उहो पार थींदो। कुरान पाक में भी अल्लाह तबारक व तआला काफ़ी जगहों ते फरमायो आहे सालिहनि जी सोबत अख्तियार कयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन भी ख़ुद इन ॻाल्हि तरफ़ ज़ोर ॾिनो आहे त सालिहनि जी सोबत अख्तियार कयो, नेकनि सालिहनि सां विहंदा कयो, चार ॻाल्हियूं सिखंदा कयो, उन ते अमल कंदा कयो। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे बहितरीन मौक़ो ॾिनो आहे, बहितरीन मौक़ो ॾिनो आहे इस्तिग़फ़ार जो, तस्बीहात जो, कुरान पाक पढ़ण जो, पंहिंजे गुनाहनि खां माफ़ी वठण जो, रमज़ान मुबारक जो बहितरीन मौक़ो आहे। ख़ुसूसन आख़िरी ॾहाको त इत्कुम मिनन नीरान जे नाले सां मशहूरु आहे, माना जहन्नम मां आज़ादी। अहिड़नि बाननि खे अल्लाह तबारक व तआला हिन आख़िरी ॾहाके में आज़ादी ॾींदो आहे, माफ़ी ॾींदो आहे, जिन जे मथां गुनाहनि जे करे जहन्नम वाजिब थी चुको आहे। त बुज़ुर्गनि लिखियो आहे त कॾहिं कॾहिं को नेक माण्हू बि न चङा कम कंदो आहे त पोइ हुनखे पंहिंजे चङनि कमनि ते कॾहिं फ़ख़्रु महसूसु थींदो आहे त शुक्र आहे पोइ 50-60 साल खां असां निमाज़ी आहियूं। नंढे हूंदे खां त जीअं होश संभालियो आहे तीअं असां निमाज़ी आहियूं। फलाणो त पढ़ंदो ई कोन्हे निमाज़, फलाणो अहिड़ो आहे, फलाणो अहिड़ो, ठीकु आहे, शुक्र आहे पोइ बि असां निमाज़ी आहियूं, निमाज़ पढ़ंदा आहियूं। जंहिंखे अहिड़े क़िस्म जो ख़्यालु थो अची वञे न त मां बहितर आहियां ॿियनि खां, इहो ख़्यालु बि इंसान खे धोखेबाज़ीअ जो ख़्यालु आहे, इहो भुलाईंदुसि कंहिं महिल, इहो पाण खे बहितर थो सम्झे न। उन ते मिसाल ॾियां हिकिड़ो, इब्न क़ुदामा रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे, पुराणे ज़माने में हिकिड़ो राहिब हो, राहिब। जीअं असांजे उम्मत मुहम्मदीअ जे माण्हुनि में जेकॾहिं को आलिम थी पवे, को शेखुल हदीस थी पवे, को बुज़ुर्ग, को वली थी वञे, उन ज़माने में इन सिफ़त जो को साहिब हूंदो हो त उनखे राहिब चवंदा, वॾो अहलुल्लाह जेको हुजे उनखे राहिब चवंदा। राहिब पंहिंजे इबादत गाह में के 60 साल रही करे उन इबादत कई, ॿाहिरि निकितो ई न हो, एॾो मुत्तक़ी ऐं परहेज़गार हो। हिकिड़े दफ़े पंहिंजे इबादत खाने मां ईअं ॿाहिरि निकिरी थोरी ईअं नज़र कई, चई त फलाणो हुयो पाणीअ जो दुॿो आहे, बरसाति वसण खां पोइ न ढोरा ढोरा भरिजी वेंदा आहिनि पाणीअ जा, इहो फलाणो दुॿो आहे, ढोरो पाणीअ जो भरियल आहे, जेकॾहिं न मां हितां वेंदुसि इन मां पाणी पी बि ईंदुमि, वज़ू बि करे ईंदुमि, वरी पाक साफ़ थी करे वरी इबादत करे ईंदुमि, मूंखे कंहिं बि क़िस्म जी कस कान लॻंदी, मुंहिंजी कंहिंजे मथां नज़र बि कान पवंदी, मां एतिरो महफ़ूज़ आहियां। 50-60 साल यकसू थी करे अल्लाह ताला जी इबादत कई आहे, मुंहिंजे मथां अल्हम्दुलिल्लाह कंहिंजो शैतानी असर न करे सघंदी। इहो हिकिड़ो फ़ख़्री आहे, सोच फ़िक्र हुअसि। ईअं चई करे निकितो, जीअं निकितो अचानक हिकिड़ी औरत हिनखे साम्हूं नज़र आई। जॾहिं उन ते नज़र पयसि त नज़र हुन सां मिली वई, नज़र मिली वई त हुन सां गहरो थियणु लॻो, आहिस्ते आहिस्ते ॻाल्हाइणु शुरू कयईं। जॾहिं ॻाल्हाइणु शुरू कयईं तॾहिं आहिस्ते आहिस्ते बदअख़लाक़ी ऐं बुछड़ो बुरो ॻाल्हाए करे शैवानी ख़्यालात में मुब्तला थी ज़िना जो कमु करे विधई। हाणे इहो बुछड़ो ऐं बुरो त थियो, मग़रूरी हालत जे करे त मूंखे कुझु कोन थींदो, आराम सां वञी मोटी ईंदुसि, पर वञी बुछड़ो कमु कयईं। हाणे जॾहिं फ़ारिग़ थियो बुछड़ाईअ बुराईअ मां, तॾहिं खुखियुसि त अड़े मां त अहिड़े कहिड़ी सोच रखी, हे त मूंखां हले छा थी वियो, तौबा कयां, इस्तिग़फ़ार कयां, तौबा कयां, इस्तिग़फ़ार कयां, वियो हुन साॻे दुॿे में वेझण, गुस्सुल कान, हाणे गुस्सुल कान थो वञे, पैर तिरकी थो पएसि हिन दुॿे में, वेतर अॻिते हलियो वियो, रहिड़जी किरियो वञे, साहिल मथां अचे पहुतुसि हिकिड़ो माण्हू, यार वञिजी थो पियो, तूं आराम सां माइल हंधि जो बुखार आहे, कुझु खाराईंदे? चई हिते मूंखे कुझु कोन्हे, हुते झोपड़ीअ में मुंहिंजो थेलो पियो अथई, उन में चोथ मानीअ जो चोथ उते पियो थी, कपिड़े में वेड़ियो, उहो वञी खणी खा। हेॾो किरियो त हिनखे को धकु लॻी वियो सुठो, उन पाणी में ई मरी वियो, धकु न पचाए सघियो, पाणीअ में मरी वियो। इब्न क़ुदामा रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे, उन पुराणे ज़माने जे राहिब जो वाक़ियो, जॾहिं मरी वियो अल्लाह तबारक व तआला जे बारगाह में हिनखे पेश कयो वियो, हिन जे अमल जी तौर कई वई, 60 साल जंहिं ते तोखे फ़ख़्रु हो, जॾहिं तोड़ियो वियो हिन जे 60 सालनि वारी इबादत सफ़ा हलकड़ी थी पई, हिन जो हिकिड़ो ॾोहो ज़िना वारो वज़न थी वियो, हिकिड़ो ॾोहो 60 सालनि जे इबादत खे झुकाए वियो। ग़लती हिकिड़ी, संगीन जुर्म थियुसि न तकबुर जे करे। पोइ बुज़ुर्गनि लिखियो आहे त इहो चोथ जेको मानीअ जो हुन सदके में हुनखे ॾिनई न, अल्लाह तबारक व तआला इन चोथ सदके वारे खे इन जे
60 सालन वारी बेवज़नी इबादत सां गॾाए रखियो त इन वज़न पैदा कयो सदके, इन वज़न पैदा कयो, इन जो गुनाह अल्लाह ताला हिनखे माफ़ कयो। चवण जो मक़सदु ख़ुलासो कलाम जो ही आहे, इंसान पंहिंजी इबादतुनि ते फ़ख़ुरु न करे, वरी जेके मामूली मामूली नेकियूं सदका शयूं असां ॾींदा आहियूं उनखे मामूली न सम्झे। अल्लाह तबारक व तआला वटि जेकॾहिं इहे आगामी वञनि इख़लास सां ॾिनल हुजनि त इहो नंढो मानीअ जो टुकुर बि इंसान खे बचाइण जे लाइ काफ़ी आहे, जे रब जी रहमत खे जोश जो अचे त। पर इंसान पंहिंजे इबादतुनि ते फ़ख़ुरु थो करे ऐं रब तबारक व तआला खे जेकॾहिं उनखे पसंदि नथी अचे इंसान जी फ़ख़्रिया तबियत त 60 सालनि वारी इबादत बि कंहिं हिकिड़े ॾोह जे बदिले बेवज़न करे छॾे त उनजी मर्ज़ी आहे। अल्लाह ताला तव्हां असांखे इख़लास सां सिखण जी, उन खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।